पासे अवांखे सुल्तानकोट मां अपडेट कंदासीं। स्कूल में मास्तर जे न अचण सबबि चौपायो माल ॿधो वियो आहे। अपडेट कयूं पिया अवांखे अहम ख़बर बाबति। सुल्तानकोट मां अवांखे अपडेट कयूं पिया। ॻोठ शाहपसंद में मास्तर जे न अचण ते ॻोठाणनि स्कूल में चौपायो माल ॿधी छॾियो आहे। साॻे ॻोठ में घर हुजण बावजूद मास्तर घर वेठे शागिर्दनि खे मासूम ॿारड़ा 10 किलोमीटर परे शीरानपुर वञी पढ़ण ते मजबूर आहिनि। डीसी शिकारपुर खां कार्रवाई जी घुर कई वई आहे। सुल्तानकोट वेझो ॻोठ शाहपसंद में मास्तर जे न अचण ते ॻोठाणनि स्कूल में चौपायो माल ॿधी छॾियो आहे। साॻे ॻोठ में घर हुजण बावजूद मास्तर घर वेठे शागिर्दनि जी हाज़िरी हणी छॾे थो। ॻोठाणनि जो चवणु आहे मासूम ॿारड़ा 10 किलोमीटर परे शेरानपुर वञी पढ़ण ते मजबूर आहिनि। ॻोठाणनि जो चवणु आहे त डीसी शिकारपुर खां कार्रवाई जी घुर कई वई आहे। तफ़सील लाइ राब्तो कयो आहे केटीएन न्यूज़ रिपोर्टर इसरार चांडियो सां। जी इसरार, छा अपडेट्स आहिनि? जी शहरबानो, सुल्तानकोट भरिसां ज़िले शिकारपुर जे यूसी जियानवा में क़ाइम क़दीमी गवर्नमेंट प्राइमरी बॉयज़ स्कूल शाहपसंद, गवर्नमेंट ऑफ प्राइमरी बॉयज़ स्कूल जियानवा गुज़िरियल 20 सालनि खां वठी बंदि पियल आहिनि। आसपास जे ॻोठनि अली बख्श बुरोई, रमज़ान चांडियो, अलीपुर मुगरी, रसूल बख्श चांडियो, शरीफ खरोस समेत केतिरनि ॻोठनि जा सवे ॿार तालीम जे ज़ेवर खां महरूम बणियल आहिनि, जेके परे परे जे शहरनि कादुरपुर, शेरापुर, दाऊ जहांपुर, सुल्तानकोट वञण ते मजबूर आहिनि। साॻे ॻोठ जे मक़ामी मास्तर मुफ़्त जे पगार खणण सां गॾु शागिर्दनि जे हाज़िरी में रजिस्टर में रोज़ाने बुनियाद ते लॻाइण जो बि इंकशाफ थियो आहे। ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह बणियल आहे। ॻोठ शाहपसंद में क़ाइम क़दीमी गवर्नमेंट प्राइमरी बॉयज़ स्कूल माल वसाइण में तब्दील आहे, जंहिंमें हिकु बेंच बि स्कूल में न आहे। उस्ताद ॿारनि खे 5 दर्जा पास हुजण जा सर्टिफिकेट 3000 खां वठी 5000 ॾियणु लॻो। ॿार चुपायो माल चाहण ते मजबूर आहिनि। स्कूल में 200 जे लॻभॻि शागिर्दनि जे हाज़िरी लॻण जो बि इंकशाफ थियो आहे। साॻे ॻोठ जो मक़ामी बासर उस्ताद हुजण करे महीने में शागिर्दनि खे घुराए रोज़ाने बुनियाद ते रजिस्टर में हाज़िरी लॻाए थो। सालियाना इम्तिहाननि में केतिरनि ई शागिर्दनि खे बिना स्कूल अचण जे पास। इसरार चांडियो अपडेट्स लाइ वॾी महिरबानी।